शहीद तेरे खून से, शहीद तेरे खून से, शहीद तेरे खून से, शहीद के कातलों पर, शहीद के कातलों पर जे क़त्ल खे 88 ॾींहं मुकमिल थी चुका आहिनि। सखर पुलिस हिन वक़्त ताईं उन जे कातलनि खे गिरफ़्तार न करे सघी। कातलनि जी गिरफ़्तार लाइ सखर प्रेस क्लब, सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां मुसलसल बुख हड़ताल कई पई वञे। अॼु बि बुख हड़ताल कैंप ते पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जो मर्कज़ी सेक्रेटरी फाइनेंस लाला असद पठान ऐं जान मोहम्मद महर जी न्याणी मौजूद आहे। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल। अॼु सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट 88 रोज़ा पंहिंजी बुख हड़ताली कैंप जारी रखी आहे, जंहिंमें शहीद जी नंढी न्याणी भी मौजूद आहे। अफ़सोस सां चवणो थो पए त न सिंध हुकूमत न सिंध पुलिस अञा ताईं कातलनि खे गिरफ़्तार करे सघी आहे। पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट इस्लामाबाद खां कराची वज़ीर आला हाउस ताईं पंहिंजे लॉन्ग मार्च जो ऐलान करे छॾियो आहे। इंशाअल्लाह 19-20 तारीख़ असां इस्लामाबाद खां कराची पहुचंदासीं। 5 शहरनि में असांजा इहे कन्वेंशन्स थींदा, जंहिंमें लाहौर, मुल्तान, सखर, हैदराबाद ऐं उन खां पोइ कराची में वज़ीर हाउस जे साम्हूं धरणो। इन खां पहिरियों अगरि जे गिरफ़्तारी अमल में न आई त उहो धरणो जेको आहे उन में तवालत भी अची सघे थी, ड्रिगो भी थी सघे थो। इन करे सरकार खे खपे त जल्द अज जल्द जान मोहम्मद शहीद जे कातल खे गिरफ़्तार करे। कंदे वे असांखे 3 महीना थी विया आहिनि, लेकिन अञा ताईं मुंहिंजे अबू जा कातिल न पकड़जी विया आहिनि। मां हुकूमत खे चवां थी कि मुंहिंजे अबू जा कातिल जल्दी पकड़ायो। मुंहिंजो अबू इलाही सुठो माण्हू हुयो कि उहो बसि लिखंदो हुयो, हुन छा कयो। मुतालबो कंदा आहियूं गवर्नमेंट खां त महिरबानी करे जेके कातिल आहिनि अॼु सरेआम घुमंदा फिरंदा था वतन पिया। असांजो इहो ई मुतालबो आहे त उन्हनि खे पकड़े करे उन्हनि खे अदालत में पेश कयो त जीअं उन्हनि खे सज़ा मिली सघे।